नाज़रीन आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पाकिस्तान जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन ही सिंध जे ज़िले शिकारपुर जो तालुक़े हेडक्वार्टर गढ़ी यासीन आहे। अरसे दराज़ खां MP जी मसनद सां गॾु मुख़्तलिफ़ वज़ारतुनि ते रहंदड़ ऐं मौजूदा सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज खान दुरानीअ जो तालुक़ बि हिन ई शहर सां आहे। नाज़रीन ही शहर कई सालन खां हलंदड़ क़बाइली तकरारनि सबबि बेरोनक थियल आहे। ही शहर बाज़ार जी रौनक तिजारती सरगर्मियुनि में भी काफ़ी पोइते पियल आहे। अमन अमान तोड़े तालीम जा मसला पंहिंजी जाइ ते, पर हिन शहर में न त का ढंग जी लाइब्रेरी आहे ऐं न ई पब्लिक पार्क। जिते शहर जी सफ़ाई सुथराई सवालिय निशान बणियल आहे त उते वाहिद सरकारी अस्पताल पिण अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। तंहिं बावजूद भी शहरनि सचाई न्यूज़ के ॿुधायो त हिते सभु ठीकु आहे। आगा साहब हिन शहर खे असुली पेरस बणाए छॾियो आहे। दोस्तों, अगर शहरी असां तव्हां ऐं अवाम ई इन ई हाल में ख़ुशि रहनि ऐं मुतमइन हुजूं त पोइ आगा साहब तोड़े ॿियनि वज़ीरनि ऐं मशीरनि खे कहिड़ो मथे में सूर आहे त उहे अवां जी क़िस्मत खे बदिलाइण लाइ कुझु सोचनि। नाज़रीन अचो त ॾिसूं त शहरी आगा सिराज खान दुरानीअ पारां कयल शहर जे ख़िदमतुनि बाबति छा था चवनि। आगा सिराज खान दुरानीअ कम कराया आहिनि, उन मां कहिड़ो कमु तव्हांखे वधीक पसंदि? असां त गढ़ी यासीन जा आहियूं न त चऊं छा। किथां जा? असां सोनवा आया। त सोनवा कहिड़ी यूनियन काउंसिल? यूनियन काउंसिल साईं आहे नूरगांव उनड़। उन में कहिड़ो पीपल्स पार्टी जी हुकूमत में कमु थियल आहे तव्हांजे ॻोठ में या तव्हांजी यूनियन काउंसिल में जेको तव्हांखे पसंदि हुजे, तव्हां ख़ुशि थिया हुजो? ज़री भी कोई भी कमु न आहे कुझु बि कोन्हे न। के आगा सिराज खान दुरानीअ गढ़ी यासीन में कम कराया आहिनि त तव्हांखे कहिड़ो हुनजो कयल कमु पसंदि आहे? साईं असां लाइ सभु कम सुठा कराया अथई। त कहिड़ो यादगार कमु आहे शहर कराया अथऊं, माण्हुनि खे नौकरियूं ॾिनी अथऊं, हर शइ ॾिनी अथऊं साईं। नौकरियूं त ॿियनि माण्हुनि खे बि ॾिनियूं अथऊं, ॿियनि शहरनि वारनि खे बि। ऐं पेवर ब्लॉक इहो त टाउन कमेटी जो कमु आहे। आगा सिराज खान जो कहिड़ो कमु आहे? उहो त साईं अॻ में त लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर हुयो, उन महिल ग़रीबनि खे जंहिंजा चुल्हा ॿारियईं साईं, हर शइ थी। फ़िलहालु हाणे स्पीकर आहे, हाणे बि माण्हुनि जा कम कारियूं थियनि था। तव्हां जेतोणीकि हिन शहर जा मुआज़ज़ माण्हू आहियो, तव्हां महिरबानी करे इहा बि वज़ाहत कंदा हलो त जेतोणीकि असांजे मुल्क जे फ्यूचर जे मुस्तक़बिल जे बहितरी जे लाइ असांखे इदारनि जी ज़रूरत आहे, असांखे लाइब्रेरीज़ जी ज़रूरत आहे, इन क़िस्म जी इफ़ार्ट्स उन्हनि छो न वरितियूं आहिनि? लाइब्रेरी ईअं आहे त उहो टाउन कमेटी जो कमु आहे। उहो टाउन कमेटी कमु आहे, जेका बजट हूंदी त पंहिंजे हिसाब सां उहो कराईंदा कमु। त टाउन कमेटी में बि त इहे ई आहिनि न दुरानी ख़ानदान साईं? हिन वक़्तु न आहिनि न। हाणे चेयरमैन हुया अॻ में, आज शहर में साईं पैनल केतिरा लॻा, उहो बि त ज़रूरु ख़र्चु आहे या ईअं त न आहे न साईं। उहो बि त ख़र्चु थींदो न, जेतिरी बजट हूंदी उहो बि उन हिसाब सां कमु कराईंदा न साईं। साईं 13 साल थी विया आहिनि आगा साहब खे हुकूमत में, 5 साल मुसलसल उन्हनि जा भाउ टाउन जा चेयरमैन रहिया, त उन्हनि इन एतिरे अरसे में बि कुझु न करे सघियो छा? साईं हर शइ कई अथऊं। तव्हां लाइब्रेरी ते तव्हां ॻाल्हि कयो था, फ़िलहालु जेका तव्हां चयो त लाइब्रेरी, फ़िलहालु लाइब्रेरी रहियल आहे। बाक़ी तव्हां शहर जी विज़िट करे ॾिसो, शहर ब्लॉक हर शइ जेको पैनल इहे लॻनि था, इहे हर शइ थियल आहे साईं। तव्हां बिल्कुलु शहर में तव्हां ॾिसी सघो था। कम कहिड़ा कराया अथई? कमु कुझु बि न कराया अथई? कम कराया अथई, पर मां हिते रेडी हलाईंदो आहियां पाण। हा, रेडी त शहर में हलाईंदा हो न, त शहर में तव्हां हलायो था त हिते घुमो गतो था, हिन शहर जा रहवासी त कुझु त ज़रूरु ॾिसंदा हूंदो न। हा, कम त हलंदा न ॿिया। तव्हांखे कहिड़ो कमु हुनजो पसंदि आयो आहे? पसंदि असांखे जेको कमु आहे त असांखे पसंदि आहे। हा, हुनजो वधि में वधि इहो कमु सुठो हो त सॼे शहर खे नौकरियूं ॾिनियूं, रोज़गार ॾिने, बेरोज़गार माण्हू जाम हुया हिते, सभिनी खे नौकरियूं ॾिनियूं अथई, सुठो कमु कयो अथई। बहरहाल नौकरियूं जेकी आहिनि उहे त ॿियनि शहर वारनि खे बि ॾिनियूं अथऊं, त हिन शहर खे ख़ासि करे कहिड़ी शइ ॾिनी अथऊं जेका माना हिकिड़ी तव्हांखे ख़ुशि कंदड़? ग्रेड स्टेशन। ग्रेड स्टेशन कहिड़े साल में? उहो हिनजी इन ई माना हुकूमत में इन ई मिली आहे, PP हुकूमत में। तक़रीबन कहिड़े, चूंकि आगा सिराज खान खे त मुसलसल 13 साल 14 साल थी विया आहिनि इक़्तिदार में आहिनि, त इन्हनि 14 सालनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा हिकिड़ी ग्रेड स्टेशन ई माना शहर खे मिली आहे? न ब्लॉक नालियुनि जो कमु सुठो थियो आहे।
हाँ हाँ ब्लॉक बि हर उन में मोहल्ले में ब्लॉक लॻाइनि। ब्लॉक ऐं न जेके ड्रेनेज सिस्टम आहे नालियूं त टाउन जो कमु आहे न। हाँ त इहो आगा साहिब जे हिन में मिलिया आहिनि न साईं, टाउन जो कमु त आहे, ॾिना त आगा साहिब आहिनि सभिनी। उहे माना टाउन वारा न न नागा साहिब। हा टाउन वारनि जो बि सुठो कमु आहे, सफ़ाई वफ़ाइयूं थियनि थियूं शहर में, सुठो कमु आहे हुननि जो। रोडनि वारो कमु ॿिया बि कराए, नौकरियूं वग़ैरह ॾिनियूं अथई। नौकरियूं बि त आम ॿियनि माण्हुनि खे बि ॾिनियूं अथई ऐं रोड त इहे जेको शहर जे रोडनि जो कमु आहे इहो त टाउन जो कमु आहे। आगा सिराज खान छा कयो आहे बाक़ी शहर लाइ? हिननि जी हुकूमत में थियो आहे न, असां लाइ चवंदासीं न। उन जो कहिड़ो कमु आहे जेको तव्हां हिन शहर में ख़ासि करे जेको तव्हांखे पसंदि हुजे? पसंदि त हाणे भई नौकरी वारो आहे जेको ॾिनियूं अथई सभिनी खे। असांखे आगा साहब सुठियूं फैसिलिटीज़ ॾिनियूं आहिनि, पेवर वारो कमु हिते नौकरियूं आगा साहब जन ॾिनियूं आहिनि। आगा साहब जन हिते तमामु बहितरीनु कमु कराया आहिनि। जेको हीउ जेको पेवर जो ब्लॉक आहे या ड्रेनेज जो सिस्टम आहे इहो त टाउन जो कमु आहे न। आगा सिराज छा इहे एमपी जी कोटा में थियो आहे असां वटि जेको आहे। हा बाक़ी टाउन छा कयो आहे? टाउन हाणे जेको कमु आहे ड्रेनेज वग़ैरह जो एज़ पर रूटीन थींदो आहे। तव्हां नौजवान आहियो, इन शहर जा बाशऊर बासी आहियो, 13 सालनि खां मुसलसल इक़्तिदार में रहण खां पोइ बि इन शहर खे सिर्फ़ु पेवर ब्लॉक ई आगा साहब ॾिनो आहे बसि। नौकरी ॾिनियूं आगा साहब मेरिट ते, ऐं पंहिंजो आगा साहब सुठा कम कराया आहिनि। आगा साहब फ्लड वक़्तु सुठियूं एफर्ट्स वरितियूं आगा साहब। उहो त गढ़िया सीन मखसूस तव्हां शहर जे लाइ, क्योंकि हुनजो हू अबाणो शहर आहे, शहर जे हवाले सां कहिड़ी माना एफर्ट आहे जेका तव्हांखे मुतमइन कंदा? असांखे आगा साहब जी हर एफर्ट सुठी लॻंदी आहे। आगा साहब जन हूंदा आहिनि बंगले ते, जेको कमकार हूंदो आहे पंहिंजे शहर वारनि सां सुठो ओबलाइज कंदा आहिनि, शहर वारनि खे हर कोऑपरेशन कंदा आहिनि हर ॻाल्हि में जेको आहे। अदा ॿिए कंहिंखां पुछा करायो, तव्हां ॿुधायो मतलब कहिड़ो कमु कयो बाबा? ग्रेड माशाल्लाह ठाराई अथई, बाज़ार जो रोड हणायो अथई, ॿियो छा करायो अथई? हीउ रोड ऐं नालियुनि जो कमु त टाउन जो आहे न। टाउन जो बाबा भलाई थोरी उन जे तरफ़ां बि आहे न। हा ग्रेड बि भलाई उन जे तरफ़ां आहे असांजे शहर जे हिसाब सां, शहर जो वॾो आहे, अमीर आहे। हा हिन वक़्तु 13-14 सालनि खां मुसलसल इक़्तिदार में हुजण खां पोइ बि इहो तव्हांखे रोड ई माना ॾिनो अथव त बाबा त हुन जे हथ में जेको आहे तेको ॾिए थो न, उहो छा करे ॿियो? चाहे रोड रस्ता ठाराया अथई, ॿिया कमु। अच्छा, रोड इहे त म्यूनसिपल ठाराया हूंदा न, टाउन कमेटी या गढ़िया सीन उन नालियुनि वग़ैरह जो कमु त उन्हनि जो आहे न। आगा सिराज छा कयो आहे? उहो ख़बर न आहे त कराए अथई अलाए न कराए अथई, आहे त कुझु ई न। छा कराए? कुझु ई न कराए। असां त हितां जा गढ़िया सिंध जा न आहियूं, असांजो गढ़िया पंहिंजो ॻोठ जा आहियूं। किथां जा? ॻोठ जा, ॻोठ इलियास उडो। ॻोठ इलियास उडो कहिड़ी यूनियन काउंसिल? नौशहरो उबड़ो। उते तव्हांजे यूनियन काउंसिल में या ॻोठ में कहिड़ो कमु आहे जेको हिन हुकूमत पीपल्स पार्टीअ जी हुकूमत कयो हुजे अव्हांखे पसंदि हुजे? फ़िलहाल त अहिड़ो को सम्झ में नथो अचे जो न रोड जी का सहूलियत आहे, न का निकिरे सहूलियत आहे, न का स्कूल जी सहूलियत आहे, न का अस्पताल जी सहूलियत आहे। अहिड़ो कुझु सम्झ में नथो अचे कोई। जी नवां केतिरो अर्सो थियो आहे गढ़िया सीन में आया हो? मां ॿाहिरि आहियां, रोज हितां भाऊ काथों जो? बरार हिन खे छॾियो। आगा सिराज खान दुरानी जेके गढ़िया सीन में कमु कराया आहिनि, तव्हांखे वधीक कहिड़ो पसंदि आहे? न साईं, हर कंहिंखे पसंदि आहे, हर कंहिंखे पसंदि आहे। सुठो कमु करायो आहे। कहिड़ो सुठो कमु करायो? एक फर्शनि जो कमु करायो आहे, ॿियो कहिड़ो कमु? नालियुनि जो कमु ठहियो। फर्श ऐं नालियूं त इहे टाउन जो कमु आहे न। आगा सिराज खान त टाउन में त न आहे, उन कहिड़ा कमु कराया? साईं हो बि हुन कोशिशि करे ठहियो न त काॾूं ठहे आहे। टाउन में भींग लॻी पई आहे, टाउन में कहिड़ो पैसो आहे? पैसो टाउन जो नथा कराइनि टाउन वारा कमु। अच्छा त हाणे छो नथा कराइनि टाउन वारा कमु? हेतिरी पैसो अचे थो, खाई था वञनि, अचनि था कराए था कमु कुझु। टाउन जो जेको चेयरमैन हुयो उहो बि त हुनजो भाउ हुयो न, हुन कमु कराया हूंदा न। साईं हुन करायो या हुन करायो, असां त मिड़ी वॾे जा माण्हू ॾिसणो आहे न। हुन साईं सभु कमु कराया आहिनि, सही कराया अथई। सुठो माण्हू आहे, ॾाढो बहितरीनु आहे, असांखे त पसंदि आहे ॾाढो। कहिड़ो कमु आहे जेको तव्हांखे हुनजो पसंदि आहे? सभु कमु पसंद जा कराया अथई, रोड रस्ता हर शइ ठाराया अथई। बाक़ी नौकिरियूं न अलाह ख़ैरु कंदो, मिली वेंदी इंशाल्लाह असांखे बि। पहिरीं ॻाल्हि त इहो त गढ़िया सीन में लोड शेडिंग लॻाई, ग्रेड स्टेशन, ॿिया नौकिरियूं ॾिनी, ऐं
हालात आहिनि हिकिड़े रोड रस्ता ठहिया असांजा गड़ियासीन में तमामु बहितरीनु इहा आहे। माना गड़ियासीन में आगा सिराज दुरानी खां अॻु में रोड रस्ता कोन आहे, उन ई अची ठाहिराया? जी जी उन पहिरें हुकूमत मां पहिरियों न थियो, आगा साहब अचनि आया त पोइ थिया। सभई कम पसंदि अथसि, जेके बि कमु कराए अथई बिल्कुलु सही आहे। कहिड़ा कराया? इहो रोड ठाहिराया अथई, ॿियो ज़माने जो घणो कुझु कमु आहे, हाणे असांखे ज़हन में कोन यादि। न त माना आगा सिराज खान दुरानी खां अॻु में हिते रोड कोन आहे, माण्हू किथे भाई कीअं घुमी? पर मरामत थींदी अचे थी। अच्छा, रोडनि जी मरामत ई कराई अथई, ॿियो कुझु ई कोन करायो? ॿियो सभु कुझु कराए अथई, पाण उहो त ड्रेनेज सिस्टम बि हले थो न, उनजी बि मरामत उनजो कमुकारु हले थो। हा, ड्रेनेज सिस्टम जेको आहे उहो बि त अॻु में ई हुयो न, हुन छा कयो? घणो कुझु थियल आहे, हाणे असांखे ज़हन में ॻाल्हि नथी पए त कहिड़ी असां ॻाल्हि ॿुधाई। हा वाह सही ॿुधायो बा अलाए कहिड़ो कमु थिए थो, आगा सिराज दुरानी कमु कयो थो। तव्हां ॿुधायो तव्हांखे कहिड़ो न छल आहे, हर कमु छल आहे, हर कमु। कहिड़ो कमु थिए? नालियूं ठारायूं अथई, रोड ठारायूं अथई। नालियूं अॻु में कोन हूं छा? आगा सिराज खान दुरानी अॻु में हुयूं वॾा वॾा कमु कया अथऊं। बाक़ी कहिड़ा कमु? कमु रोड ठहियो आहे पको, सभु कमु छल आहे, सुठो कमु। सही नौकरियूं ॾिनियूं अथई, हर शइ कमु हुन कया आहिनि। हिते गड़ियासीन शहर में छा कयो? हे नाला वाला ठाराया अथई, हर शइ जेके वॾा आहियूं माना हर शइ ठारायो अथई। नाला वग़ैरह त जी टाउन चेयरमैन जो कमु आहे न, आगा सिराज छा कयो? हर शइ कयूं अथई साईं, नौकरियूं ॾिनियूं अथई, हर शइ कयूं अथई आवाम जे लाइ। नौकरियूं जेकॾहिं ॾिठो वञे त नौकरियूं त ॿियनि शहर वारनि खे बि ॾिनियूं अथई, हिन शहर जे खे ख़ासि कहिड़ी शइ ॾिनी अथई जेका तव्हांखे वधीक ख़ुशी थींदी हुजे? बसि साईं हर कंहिं कई अथई, भलो थो हले असां। हा, हर दुकानदारनि सां, हिननि सां, आवाम सां। असांखे साईं आगा साहब जो तमामु बहितरीनु कमु जेको आहे गड़ियासीन में, जीअं ग्रिड स्टेशन ॾिनी ऐं उन खां अलावा डिग्री कॉलेज ॾिनी, तमामु बहितरीनु कमु कया आहिनि आगा साहब जन। इहा डिग्री कॉलेज जेका आहे उहा कॾहिं क़ाइमु थी? डिग्री कॉलेज ताईं हींअर जेको आहे त ज़ेर तमीर आहे, हुनजो बि ईंदड़ वक़्त में इफ़्ताह थींदो, ज़ेर तमीर हले अथई। जी जी। गेड स्टेशन? गेड स्टेशन ताईं उहा ठहियलु आहे, तव्हां हेॾे ॻोठ बाबीअ ॾे वेंदव ॾिसंदव। उहा कॾहिं माना ॾिनी अथई? उहो साईं असांखे हिनजे साल यादि न आहे, बाक़ी आगा सिराज दुरानी जी महिरबानी कई आहे, असां शहर वारे से भरपूर ख़िदमत कई आहे शहर जी। तमामु बहितरीनु लीडर आहिनि असांजे शहर जा। सारे कम त तक़रीबन सभु थियल आहिनि, रोड जा कम थियल आहिनि, सफ़ाई जा कम थियल आहिनि, कम में को मसइलो न आहे, कमु अलहमदिल्ला सही आहे हिते। तव्हांखे कहिड़ो पसंदि आहे? कमु हिते जेको आहे तक़रीबन कमु जेको सफ़ाई जे हिसाब सां उहो सही आहे असां वटि। रोड रस्ता साफ़ु आहिनि, नालियूं साफ़ु थींदियूं आहिनि, हर शइ कमु अहिड़ो को मसइलो न आहे इनशा। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां आगा साहब जन जेको असांखे ग्रेड स्टेशन ॾिनी, इन में असां ॾाढा ख़ुशि आहियूं। हिन वक़्तु अहिड़ी का असांखे बिजलीअ जे हिसाब सां तकलीफ़ घटि आहे। आगा साहब जन नालियूं वग़ैरह ठारायूं, फर्श लॻाराया अथई, हर शइ। बाक़ी थोरो अमन अमान जे हिसाब सां मसइलो आहे। गेड स्टेशन गड़ियासीन में माना कॾहिं क़ाइमु थी? हिनखे साईं जंहिं महिल आगा साहब जन बलदिया ते मिनिस्टर हुया त उन दौर में थियो। हा, असांजो हिकु त हुन असांखे इहो आहे त असांखे नौकरियूं ॾिनियूं अथई, ॿियो रोड रस्ता ठाहिराया अथई, असांखे हर शइ हुनजो कमु पसंदि आहे। नौकरियूं त मतिलबु आहे पूरे तक में या ज़िले में हुन दावा करे थो त ॾिनियूं आहिनि। शहर में कहिड़ो कमु अहिड़ो करायो अथई जेको तव्हां? शहर में असांखे इहो कमु पसंदि आहे, रोड रस्ता नालियूं इहो हर शइ ठाहिराया अथई। अलाए का ॻाल्हि कम त सुठा कया, तमामु भला जेके जेको कमु तव्हांखे पसंदि हुजे, पसंदि आयो आहे उहो असां गड़ियासीन जा सामान किराए ते टैक्सी वाईंदा आहियूं, मोटर साइकिल असां दोते ॾिते जा। असांजे ॻोठ में कम सुठा कया, तमामु भला कया, बहितरीनु कमु कया अथई। सिर्फ़ु रोड आहे, रोड जा मालिक आई आहे न। असांखे ख़बर न आहे यार हिन ॻाल्हि जी, वॾनि बि पुछियो। आगा साहब ख़ुशि कयो आहे सभिनी खे। कहिड़ो उहो कमु आहे? उहो कमु खोड़ शहर जा कमु कराया अथई, हे रोड रस्ता इहो सभु जो आगा साहब कराया। ख़ासि करे अहिड़ो कमु जंहिं तव्हांखे मुतासिर कयो आहे? ख़ासि कमु अहिड़ा जेके बिजली आहे या ग्रेड स्टेशन हे हो हणाई अथई। हाणे चऊं था असांखे कहिड़ी ख़बर, उहो शहर वारे ख़बर न। तव्हां बहिराड़ी किथां जा आहियो तव्हां? असां हेॾे अमरोट शरीफ़ पासे जी, इन पासे अमरोट शरीफ़ में कहिड़ो कमु थियल आहे जंहिं तव्हांखे को मुतासिर कयो हुजे? उहे अहिड़ा कम असांखे ख़बर न आहे, उहे ठेकेदारी कराइनि था, उहे ॻोठाणे ख़बर न।
तव्हांजो ॻोठ में रहो था, तव्हांजे ॻोठ में कहिड़ो अहिड़ो को कमु थियल आहे जंहिं तव्हांखे ख़ुशि कयो हुजे त वाकई इहो सुठो हुकूमत जो कमु कयो? असांजे कमु करायो आहे घोसले खान, असांजे ॻोठ हबीब जकर में नालियूं बालियूं रोड बोड उन ॾियारिया आहिनि घोसले खान ॿार। अदा कुछ भी ना, असां बिल्कुलु फिट बीठा आहियूं, का मसलो कोन्हे, परेशानी कोन्हे का, असांखे का बि परेशानी कोन्हे को। अदा कमु वधीक तव्हांखे कहिड़ो पसंदि आहे हुनजो? अदा सॼो ॾींहुं त असां हिते दुकान ते वेठा आहियूं। अदा ॿाहिरि घुमूं नथा, फिरूं नथा, कहिड़ो ॿुधायूं मुंहिंजा त। ॿाहिरि निकिरो हिकिड़ो माण्हू घुमे थो फिरे थो, हुनखे सॼी ख़बर आहे। सुबुह सां अचूं था, राति जो 8 वॻे वञूं था। हाणे कहिड़ी कूड़ी कहिड़ी सची छा ॿुधायूं बाबा। हिकिड़ो माण्हू घुमंदो आहे फिरंदो आहे कोन्हे, असांखे त का शिकायत कोन्हे को बाबा। सुबुह सां साईं तक़रीबन आगा साहब गड़ियासिन में गड़ियासिन जे अवाम जे लाइ सुठा कम कया आहिनि। नौकरियूं ॾिनियूं अथई, शहर में PVC ब्लॉक ॾिना अथई, ग्रेड स्टेशन हणाई अथई, तमामु सुठा कम कया आहिनि आगा साहब। यादगार अहिड़ो कमु ॿुधायो जंहिं तव्हांखे वधीक अट्रैक्टिव कयो हुजे? साईं नौकरियूं ॾिनियूं अथई, तक़रीबन नौकरियूं ॾिनियूं अथई। आगा साहब जेको बि कमु करायो सभु टोटल ज़बरदस्त करायो। आगा साहब हिकु नंबर माण्हू आहे। तव्हांखे कहिड़ो हुनजो कयल कमु पसंदि आहे शहर में? बसि हिकु इहो आहे त बरसाति पए थी त माना उहो महीनो पाणी बीहंदो, हाणे सेकंड बि नथो बीहे। हा ज़बरदस्त कमु कराया अथई। माशाल्लाह आगा साहब असांजे शहर जो मौजूदु माण्हू आहे, तमामु बहितरीनु कमु कराया अथई। ॾिसो था रोड रस्ता। तव्हांखे कहिड़ो कमु पसंदि आहे हुनजो? असांखे कहिड़ो कमु पसंदि आहे? असांखे जेको बि करायो अथई सुठो ई करायो अथई, सभु सुठो ई कमु कराईंदो हुओ। कहिड़ो यादगार कमु आहे? अॻो असां 15-20 सालनि खां हुकूमत में आहिनि, इक़्तिदार जे मसनद ते आहिनि, हिते कहिड़ो यादगार कमु कराए थो जंहिं तव्हांखे ख़ुशि कयो? रोड रस्ता मसला असांजे गड़ियासिन जो रोड न हुयो, इहो ठाराए ॾिनो अथई। इहो असां हिन में मुतमिन आहियूं, ॿियो को अहिड़ो असांखे। हा ॾिसूं था रोड जा कम थींदा रहंदा। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।